आगाह कयो अव्हांखे हिंगोरजा मां क़ौमी शहर ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ से अव्हांखे अपडेट कंदा हलूं। हिंगोरजा मां क़ौमी शहर ते ट्रालर जो मोटरसाइकिल सां टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे में फौत थियलनि जी सुञाणप न थी सघी आहे। लाशुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ से अव्हांखे अपडेट कंदा हलूं। हिंगोरजा मां कराची खां सखर वेंदड़ ट्रालर मोटरसाइकिल खे टक्कर हयो आहे। इहो चवणु आहे पुलिस जो। अपडेट कयूं पिया हिंगोरजा मां क़ौमी शहर ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। 2 ॼणा फोत थी विया आहिनि। हादसे में फोत थियलनि जी सुञाणप न थी सघी आहे। लाश अस्पताल में ई पियल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त कराची खां सखर वेंदड़ ट्रालर मोटरसाइकिल खे टक्कर हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हिंगोरजा मां सिकंदर तुनियो खां। जी सिकंदर, आगाह कजो। तेज रफ्तार ट्रालर मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा सॼे ते फोत थी विया आहिनि। हिंगोरजा पुलिस ऐं मोटर पुलिस ॿिन्ही फोतनि जा लाश हिंगोरजा अस्पताल मुंतक़िल कया आहिनि, जिन मां हिक जी सुञाणप आसिफ अली वलद बशीर जरवार तौर थी आहे। ॿिए ॼणे जी अञा सुञाणप न थी आहे। ठीकु आहे सिकंदर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।